हितों वण वणकार वाह कधी ते गोठ इहो पको पार्वती सन्हड़ो सोहणो सांवरो अदम जो यार वथई कास नाले रब जे ओयो मुझो बार वथई जिया दिलदार मिलई जिया दिलदार मिलई चेजा इस्तमहर परी महबूब जे मुल्क ते कासिद ईंदड़ हुयो भाई अर्ज़ कंदो वञे हथ ॿधंदो वञे अञा छा चवंदो वञे वञी त हूअं ई पियो हिकिड़ी पंध में आवाज़ सां अर्ज़ कयईंसि त जेकॾहिं ॿिए कंहिंजो कमु छे तुंहिंजो कहिड़ो ख़र्च थो अचे पर कीअं अर्ज़ कयईं हूअं ई वञी मोहतरम जनाब मामा मुश्ताक साहब जन खास फरमाइश ऐं भा जुल्फकार ऐं वधीक फरमाइश थी आहे भा आमिर मेमून ऐं भा सईद अहमद खोसो भा अमीर बख्श अब्बासी भा इमदाद अबड़ो भा अल्ताफ खोसो भा शेर खोसो मेहर खान माशाअल्लाह मेहर जी आदत टीचरी ताज़ी ऐं बशीर अहमद खोसो मेहर खान ऐं गुलाम कादिर खोसो महिरबानी मेहर वारनि जो आऊं नौकर वञी थो वींदड़ थोरो परते वञ जाए एड़े मुझे दिल पर खां छो अची जाए वञी भला तुझो कहड़ो तो खर्च थेड़े कहड़ो तो खर्च थे रबड़ो रमजान रबड़ो साजन फरमाइश हिकड़े बंध में जो कम थे इन्हें में भला तुझो कहड़ो तो खर्च थेड़े कहड़ो तो खर्च थे खर्च ओट मोट जो हो खड़ी मोटी मिठड़ा वठ मुझे दिल पर काटो अचे वही तो मुझे दिल पर काटो अचे वही मुझे दिल पर काटो अचे जा वही वनी
आमिर बच्चन भाई खे दस दर्ज कयो ऐं कोशिश कंस अगर मुझे वञण थियो ॾे भाई जवाब में हथ वधी अर्ज़ कयो आसिरो तई मुझो साह टंगल तोड़े साह टंगल मुश्ताक अहमद लाजपत साहब 1000 का इनाम भारत भाई जी की देन है बड़ी मेहरबानी भाई इमरान सियाल है महर सियाल जी फरमाइश आसिरो के आसिरो तू ये अचण तई मुझो साह टंगल तोड़े साह टंगल विसरी वजई मता यादगिरी भा मुश्ताक केड़ी कजे विसरी वजई मता हो पंहिंजे अजरक खे गंढ बद जाए मुझे दिल पर खां थियो अचे वई वजी मुझे दिल पर खां थियो अचे वई वजी हालत बुधाए जड़े हालत बुधाए रड़ियूं कंदो वञे ॿाहिरि अॻियां अर्ज़ु कंदो वञे सजन के मुठो कीन रुवा लड़ा बारन जिया कमकार सब खत्म कसम बगे शेर जो पिरी जिया पुजदम कसम पिरी जिया पुजदम घोरे महर दी तुम मिलकत सारी मोहब्बत हालत बुधाए जड़े हालत बुधाए जीनत मुझे पारा हो उनखे हर 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 दिस जाए मुझे दिल कर खां थियो अचे जा वई वनी मुझे दिल पर खां थियो अचे वई वनी दोस्तों मोहतरम जनाब मुश्ताक साहब जन जो हुक्म थियो है तमाम भलो